शहज़ादी चयो पंहिंजे पीउ बादशाह खे त मूंखे हिकिड़ी भले मां भली ऐं सुठी मां सुठी शानदार मस्जिद ठाराए ॾे ऐं हुन में पहिरीं निमाज़ आउं पढ़ंदसि। त बादशाह चयो त तोखे आउं भली मां भली मस्जिद ठाराईंदुसि ऐं पहिरीं निमाज़ तूं पढ़िजी। बादशाह हुकुम कयो वज़ीर खे हिकु आलीशान ऐं बहितरीन ऐं सुठी मस्जिद ठारा। जॾहिं उहा मस्जिद ठही तयारु थी त बादशाह चयो मज़दूरनि खे त मस्जिद ठही वई तयारु थी वई, हाणे तव्हांखे इजाज़त, तव्हां भले वञो। त उन ॾींहुं शहज़ादी बि आई ऐं शहज़ादी चवणु लॻी त पहिरीं निमाज़ आउं पढ़ंदसि। शहज़ादी डरी मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ त मज़दूर सभु विया हलिया त उन मंझां हिकिड़ो छोकिरो हो त उहो उते वरी वेही रहियो। त शहज़ादी खे ॾिठईं ऐं शहज़ादी हुनखे तमामु पसंदि अची वई ऐं हुनखे वणी छोकिरे खे। शहज़ादी निमाज़ पढ़णु लॻी त छोकिरे शहज़ादी खे पिए ॾिठो। शहज़ादी निमाज़ पढ़ी ऐं वई हली ऐं पोइ छोकिरो बि पंहिंजे घर रवानो थी वियो। ऐं छोकिरो कुझु ॾींहुं उन शहज़ादी जे ख़्वाबनि में हो त शहज़ादी सां आउं शादी कंदसि ऐं उहा शहज़ादी उन छोकिरे खे पसंदि अची वई। त कुझु ॾींहुं उन छोकिरे खे कमुकार सभु विसरी वियो ऐं अची उन शहज़ादी जी यादनि ऐं मोहबत में पइजी वियो। त हिकु ॾींहुं माउ खे चवणु लॻो त अम्मा मूंखे बादशाह जी धीउ शहज़ादी पसंदि आहे ऐं हुन सां मोहबत करियां थो। तूं बादशाह वटि वञ ऐं मुंहिंजो उन शहज़ादी लाइ संग घुर। त माउ चवणु लॻी छोकिरे खे त अबा किथे पाण ग़रीब मज़दूर माण्हू, किथे हू बादशाह ऐं बादशाह जी धीउ शहज़ादी, पाण खे बादशाह किथे थो संग ॾे शहज़ादी जो, पाण ग़रीब आहियूं। त छोकिरो ज़िद करणु लॻो त अम्मा मूंखे शहज़ादी इहा खपे। त माउ चवणु लॻी त पुटु पाण खे बादशाह संग शहज़ादी जो कोन ॾींदो ऐं इहो तूं पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ मां कढी छॾ। पंहिंजो कमुकार ऐं पंहिंजो धंधो कर, पंहिंजी मज़दूरी कर। छोकिरो नेठि अची बीमार थी वियो उन शहज़ादी जे सोचनि ऐं ख़्यालनि में। नेठि वञी बिस्तरे वेहड़ो थियो त माउ सोचणु लॻी त छोकिरो मुंहिंजो शहज़ादी जे सोचनि ऐं शहज़ादी जी मोहबत में सफ़ा बिस्तरे ते किरी पियो आहे। त उन छोकिरे जी माउ वरी वई बादशाह वटि ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो त माई मुंहिंजा शर्त आहिनि, जे तुंहिंजो पुटु उहो पूरा कंदो त ऐं मुंहिंजी शहज़ादी जो संग तुंहिंजे पुट खे ॾींदसि। त माउ चवणु लॻी बादशाह खे त मूंखे पंहिंजा शर्त ॿुधा। त बादशाह चवणु लॻो त तुंहिंजे पुट खे चओ त जेका मस्जिद मूं ठाराई आहे उन में 40 ॾींहं रहे, इबादत करे, मुसलसल 40 ॾींहं जेकर इबादत करे ऐं उन में रहे थो, पंहिंजो क़याम पूरो करे थो त आउं मुंहिंजी शहज़ादी जो संग तुंहिंजे पुट खे ॾींदसि। त माउ आई पुट वटि ऐं पुट खे चवणु लॻी त बादशाह हीअ ॻाल्हि कई आहे, बादशाह जा इहे शर्त, जे बादशाह जो शर्त तूं पूरो करीं त बादशाह चयो आहे त आउं मुंहिंजी शहज़ादी जो संग ॾींदसि। छोकिरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अम्मा आउं इहो शर्त पूरो कंदसि। ऐं बादशाह जी नज़र उन छोकिरे ते हुई ऐं उहो छोकिरो मस्जिद में वियो। जॾहिं माण्हू निमाज़ पढ़ियो मस्जिद मंझां राति जो हलिया वञनि ऐं छोकिरे खे 40 ॾींहं उन मस्जिद में राति जो रहणो हुजे, इहो बादशाह जो शर्त हो ऐं बादशाह जी बि नज़र उन छोकिरे ते हुई। छोकिरो मुसलसल ईअं कंदो रहियो, 40 रातूं उन मस्जिद में रहियो। 40 रातूं त छोकिरो उन मस्जिद में रहियो, पर 40 रातिनि खां मथे रातूं थी वियूं, 50 रातूं थी वियूं। त छोकिरो मुसलसल उन मस्जिद में अलाह जी इबादत करणु लॻो ऐं उहे 50 रातूं रहियो। त बादशाह हिकु ॾींहुं सोचणु लॻो त हिन छोकिरे खे जेको मूं शर्त चयो सो त हिन पूरो कयो ऐं मुंहिंजी हिन ते नज़र हुई। 40 रातूं त गुज़री वियूं पर 10 रातूं मथे ॿियूं बि थी वियूं, पर छोकिरो मुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग घुरण न आयो, ख़बर न आहे छाजे करे। त बादशाह वज़ीर खे चयो त इन छोकिरे खे वठी आ। त वज़ीर वियो उन छोकिरे खे वठी आयो। बादशाह जी महलात में छोकिरो अची पेश थियो ऐं बादशाह हुनखे चवणु लॻो त तूं 40 रातियूं त मुंहिंजी शर्त मुताबिक़ पूरियूं कयूं, पर तूं मूं वटि आहे कोन मुंहिंजी शहज़ादी जो संग घुरण। त हिते छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत, तुंहिंजूं महिरबानियूं, तुंहिंजा थोरा जेको तो मूंखे 40 ॾींहंनि जे लाइ उन मस्जिद में रहण जो चयो ऐं 40 ॾींहंनि जो ऐं 40 रातिनि जो मूं उहो क़याम पूरो कयो, पर पाण मूंखे कुझु ॾींहं मथे बि थी विया। त छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे तुंहिंजी शहज़ादी धीउ जो संग नथो खपे ऐं उन सां मोहबत नथो करियां। त बादशाह सलामत चवणु लॻो त आख़िर छा लाइ, छाजे करे। त छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत, तुंहिंजा थोरा आहिनि मूं ते, जेको तो मूंखे 40 रातूं उन मस्जिद में रहण जे लाइ चयो। त सच पुछो त जीअं 40 रातूं उन मस्जिद में रहियसि त मूंखे मोहबत सिर्फ़ु मुंहिंजे रब सां थी वई आहे
ऐं तव्हांजी धीउ सां मूंखे मोहबत न आहे। हाणे आउं सिर्फ़ु मोहबत पंहिंजे रब सां करियां थो। इन 40 रातनि में मुंहिंजी उन रब सां अहिड़ी मोहबत थी वई आहे जो तंहिंजी ॻाल्हि ई न पुछा कर। छोकिरो ईअं चई वियो हलियो त बादशाह चवणु लॻो त बेशक रब साईं जी मोहबत त रब साईं जी मोहबत आहे। जेको इन ॻाल्हि खे सम्झे हमेशह मोहबत माण्हू पंहिंजे रब सां करे। सो उन छोकिरे पंहिंजे रब सां मोहबत कई त उनखे हर शइ मिली वई ऐं उनखे हर शइ हासिलु थी वई ऐं पंहिंजे रब जी इबादत कंदो रहियो। त दोस्तो हिन कहाणी मज़ा तव्हांखे सबक़ु मिली वियो हूंदो। उमेद आहे त तव्हां सम्झी विया हूंदा त मोहबत सिर्फ़ु पंहिंजे रब सां कजे। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।